ज़िले शिकारपुर में जिते इलाइक़े वासी ग़रीब ॻोठाणा ॾोहारनि जे ज़ुल्मनि खां तंग ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि त उते अवाम जे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जी दावेदार पुलिस ग़रीब अवाम खे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियण बजाए मुबैना भत्ते जी लोभ ख़ातिर शरीफ़ ॻोठाणनि जो जीअण जंजाल कयूं वेठी आहे। करमपुर जे ॻोठ सोनो ख़ान जाफ़री जे ॻोठाणनि जाफ़री बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ग़रीब ॻोठाणनि जो मीराणी बिरादरी सां काफ़ी सालनि खां ज़मीनी मसइलो हलंदड़ आहे। ज़मीनी मसइले जो अदालत में केस बि हलंदड़ आहे, पर नापरकोट पुलिस पंहिंजी मुबैना लोभ ख़ातिर ॻोठ सोनो ख़ान जाफ़री जे ॻोठाणनि जे घरनि ते बिला जवाज़ चढ़ाई करे जाफ़री बिरादरी जे माण्हुनि ऐं रुंबो कंदड़ संदर ग़रीब कुड़मियुनि खे हिरासां करे रही आहे, जेको हिकु ग़ैर क़ानूनी अमल हुअण सां गॾोगॾु अफ़सोसनाक अमल बि आहे। ॻोठ सोनो ख़ान जाफ़री जा रहाकू जाफ़री बिरादरी जा ॻोठाणा ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां तालुक़ रखंदड़ ग़रीब कुड़मियुनि नापरकोट पुलिस जे मुबैना ज़ातियुनि ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि। पुलिस मुतासिर ॻोठाणनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त ॾिसूं था हिन तफ़सीली रिपोर्ट में। मौजूद आहियूं करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद ॻोठ सोनो ख़ान जाफ़री में। ॻोठ सोनो ख़ान जाफ़री जा रहवासी नापरकोट पुलिस ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि ऐं उन्हनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था। साईं, असां 2001 में नसरुल्ला मीराणी खां ज़मीन वरितीसीं, जेका असां तक़रीबन 20 सालनि खां वठी खणंदा खाईंदा अचूं था ऐं असां उन ज़मीन में कब्ज़ो खणणु खाइणु असांजो ई आहे। उन जे बावजूदि जेके असां पैसा हिननि खे समूरा पंहिंजा क्लियर ॾिनासीं, कुझु पैसा माना रहनि पिया जेके DIG साईं रखियो मीराणी पंहिंजे थ्रू उन्हनि खे पैसा वठाए ॾिना। असां खाते जी ॻाल्हि कईसीं, DIG साहिबु चयो त बाबा पैसा तव्हां क्लियर ॾियो, खातो तव्हांखे मिली वेंदो। पोइ हाणे हिननि जो पंहिंजो मसइलो आहे, घरू मैटर अथनि, पाण में फ़ैसिलो करनि, जेको बि करनि। असां ज़मीन वरितीसीं, असांजो घर जे मथां ज़मीन आहे, किरोड़े रुपया असां भरियूं वेठा आहियूं। असां सां नापरकोट SHO नाजाइज़ी थो करे। असां शरीफ़ इज़त वारा माण्हू आहियूं, रोड जे मथां असांजो घरु आहे। नापरकोट जे वेझो ई जेको असांजो थाणो आहे उनजे वेझो ई असांजो ॻोठु आहे। असां न लिकण वारनि मां आहियूं, न काॾे वञूं। असांखे इज़त वारनि माण्हुनि खे बार बार पुलिस ब्लैकमेल थो करे। ग़लति माण्हुनि जे चवणनि ते कुझु शरारती माण्हू आहिनि जेके उन्हनि जे चवणनि ते अची करे असांखे तंग थो करे। असां आला ऑफिसरनि खे इहो ई अर्ज़ु कयूं था, महिरबानी करे असांखे इंसाफ़ वठाए ॾियो। असां जेकॾहिं शरीफ़ माण्हू इन ई पुलिस तंग कंदो ईंदो। असां पाण पढ़ंदड़ आहियूं, मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहियां, अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में। असांखे पुलिस तंग थो करे, ख़ाली पीली छा कयूं, असां ग़लति रस्ता इख़्तियार कयूं जेकॾहिं पुलिस असां सां अहिड़ा ई नाजाइज़ियूं कंदो ईंदो। असां इन मसइले जो साईं जेको असांखे ज़मीन मिलियल आहे, इहो मसइलो कोर्ट में बि हलंदड़ आहे। इहो कोर्ट में SHO साहिब खे ख़बर आहे। SHO साहिबु तक़रीबन काफ़ी दफ़ा असांखे घुराए करे इन मसइले जे बारे में जांच कई आहे। असां समूरा डॉक्यूमेंट जेके हुया उनखे ॾेखारियासीं। डॉक्यूमेंट जे बजाए उनखे मसइले जो बि ख़बर आहे, ख़ाली पीली उन्हनि खां पैसा वठी करे असां खां तो पैसा घुरे त हेतिरा पैसा ॾींदो त तव्हांजो ज़मीन गिरवी न आहे, न त पंहिंजो ज़मीन बंदि कयो। असांजा हारी आहिनि, असां पाण ते कमु कयूं था। ख़ाली पीली हारियुनि खे ॿधी करे विहाए थो। कल्ह न टियों ॾींहुं उन्हनि जा ज़ाइफ़ा मर्द उन्हनि जा ॿधी करे थाणे में विया आहिनि। असां वस वारनि खे अपील कराए मस मेड़ा मिंटां पैसा ॾेई करे माण्हुनि खे आज़ादु करायोसीं। हाणे बि असांजे मथां वॻ हले थो। अॼु बि पुलिस नापरकोट असांजे जेको आहे ज़मीन ते असांजा हारी जेके हुया उन्हनि खे ॿधी कुटी खयूं वञे पियो। असां हाणे बि महिरबानी करे चवणु चाहियूं था त बाबा असां सां इंसाफ़ ॾिए। असां क्लियर पैसा ॾिना आहिनि, असांजो कोई बि कब्ज़ो न आहे, न असां कब्ज़ो कयो आहे, न असांजो कब्ज़ो बि आहे। जेको बि ऑफिसर जेकॾहिं अची करे इन्वेस्टिगेशन करे, असां हर इन्वेस्टिगेशन करण जे लाइ तयार आहियूं। हे त साईं कोर्ट जो मसइलो आहे, कोर्ट में हलंदड़ आहे, कोर्ट जेका बि डिसीशन ॾिए। बाक़ी ॿाहिरनि जो मसइलो आहे, ॿाहिरि पाण में पाण ॼाणे असां किरोड़े रुपया भरिया वेठा आहियूं। पुलिस चए थो तव्हां ज़मीन मां था कढियो, हुननि खां पैसा डीलिंग करे। हाणे असां कंहिंजे जेका छा था करे सघूं वधीक। असां आला ऑफिसरनि खे, DIG खे, SSP शिकारपुर खे इहो ई अर्ज़ु कयूं था त असांखे इंसाफ़ ॾियारो वञे, असां सां अहिड़ी नाजाइज़ी न कई वञे। ॻोठ सोनो ख़ान जाफ़री जे ॻोठाणनि जो चवणो हो त हीअ जेकी ज़मीन आहे असां 20 साल पहिरियां नुसरत मीराणी खां किरोड़ रुपया ॾेई करे ख़रीद करे हिन ज़मीन जे मसइले जी आगाही अॻूणे DIG साईं रखियो के बि आहे। पर नापरकोट पुलिस मुबैना भत्ते ख़ातिर रोज़ानो असांजी जेको ज़मीन ते अची करे असांजे कुड़मियुनि खे तंग करे थी, असांखे जेको आहे तंग करे थी ऐं असांजो रूंबो बंदि कराए थी। ॻोठ सोनो ख़ान जे जाफ़रनि जे ॻोठाणनि वस वारनि खां जेको आहे अपील कई त नापरकोट पुलिस जी ॾाढनि जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ करमपुर।